अल्लाह सुभान 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 अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन सुभान अल्लाह 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 जीवा 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 दोस्तों 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 टाइम काफी गुजर चुका है सदन वो भी सही ना है तो आके अल्लाह कामिल सेहत खिदरी हयात अता फरमाए मुर्शिदन करीमन जो फरमान दवा और सबूतो हां फरमाइन था नमाज जुमे का बाद भी प्रोग्राम शुरू हुंदो खुसूसन रात उलमाए किराम सिंध जा पंजाब बलूचिस्तान जा आलम सगोर आइंदा उनन जो खिताब थींदो ए हुकुम सदन जो त को भी वापस न वने रात ते हो जो रात उलमाए मुर्शिदन करीमन जे सलामत हो बच्चा बार घोर कजन वही रो पंचायते वेहो वेहो मेक लखजो इंशाअल्लाह ताला वेहो जल्द में वेहो आधा मेक्यू खणी जो बाबा साईं जो मेक्यू हां 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 वेहो जीवन अब वे होता दोस्त वे पंचायत वे वरी भी तो अर्ज किया था ये जो प्रोग्राम साजानो प्रोग्राम इंशाल्लाह जुमे नमाज का बाद जारी सारे रात सजी रात उलमाए किराम सिंध पंजाब बलूचिस्तान जा आलम आयल उन जो खिताब थींदो इंशाल्लाह सुबह जो हुस्न किरात थींदी 60 हाफिज सगोर आइन 20 आलम दीन उनन जा सुबाने दिस्तारे फजीलत थींदी उन का बाद इंशाल्लाह दुआ खैर थींदी प्रोग्राम सुबाने ताई जारी सारी रहंदो संदन फरमान त रात कोई भी न वने इते ही हुजो एडियो रातियूं सदाई घुरंदा हूं त मुर्शिद जो आस्थानो भी हुजे असा गुलाम भी हुजो ए सदाई घुरंदा हूं इसके सा नारे जवाब जो नारे तकबीर आवाज न सोचे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन तबीयत मुझे मां देखो थी ना करे मैं तो खा लो तुम लगा थोड़ा मैं तो खा लो तुम लगा थोड़ा देखो करे ना बस तू चेरी पता कर चेरी नेवल मां तो छोड़ जाओ
इन्हें बेसमझ ना अल्लाह खामोश 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 सुभान दरूद शरीफ वड़ी मोहब्बत निस्बत प्यार सां सरकार मदीना ते बुलंद आवाज़ सां दरूद शरीफ मोकिलियो अल्लाह ताला ते पंहिंजी रहमत मोकिलियो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद मिन नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जो मालिक खालिक सना जे लाइक जंजो शान बेमिसल बेमिसालिया जै शान में को शरीक ना है उन्हीं जो मुल्का उन्हीं जी मखलूका वही मालिका वही खालिका वही माबूदा वही मक़सूदा जै अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई नहीं बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैब जान नबी जे मिठा जै प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान अल्लाह ताला खास मोमिनन जे मथा फरमायो इन एहसान में छा हासिल थियो ईमान मिलियो कुरान मिलियो रमजान मिलियो रहमान मिलियो ये महफिल खास सरकार मदीना जे आमन जी खुशी जेका हर खुशी का वधीक खुशी इन खुशी जो खास पतो तॾहिं पवंदो जॾहिं मौत जा माण्हू ईंदा
जॾहिं कबर में कांधी लाहे मोटंदा उते पुछा थी उन पुछा जो जवाब महबूबन जा आशिक़ बिल्कुलु सही। आख़िरत जॾहिं आणे दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत वो क़यामत में उन सां गॾु हूंदो। ये नबी अलैहिस्सलाम जी मोहब्बत आहे, अवां जे हक़ जी दावा जो दलील आहे। जेका महफ़िल मालिक से अवां खे नसीब कई आहे, ये महफ़िल ईमानी नूरानी रूहानी कुरानी महफ़िल आहे। उन्हीं महफ़िल में मालिक साईं पंहिंजो करम फरमाए तो असांखे शरीक कयो आहे। जे हिन दुनिया में या सिक साईं सां सही रही आख़िरी दम ताईं त क़यामत जे ॾाढे महबूबनि जे क़दमनि खां परे न परे। ही आज घणे वक़्त खां बीमार रहे थो, डॉक्टरनि जी सख़्त पाबंदी पियल आहे। हाणे जेको प्रोग्राम थी गुज़रिया बस हिकु हंधि तकरीर जो प्रोग्राम हुयो कुछ वक़्त, बाक़ी हर प्रोग्राम में नात ख़ाननि प्यारे करीमन जी शान में प्यारी प्यारी नातियूं सरकार जो शान बयान कयो। हिन आज ख़ासि दुआ कयो। अज भी वो इरादो हो डॉक्टर सख्त पाबंदी कई तो तकरीर न कयो। अवांजा फेफड़ बिल्कुलु कमज़ोर थी विया आहिनि, ॿिनि पेटनि ते बीठा आहिनि। जे इहे वियो त पोइ तव्हांजो रहणु मुश्किल आहे। मां चयो हयाती मौत मालिक जे कुदरत में आहे, जंहिंखे जियारे जंहिंखे मारे। इन्हीअ जे लाइ अवां जी सिक खे ॾिसी मोहब्बत खे ॾिसी मुलाक़ात एतरी थी न सघी। ख़बरां ॿुधूं पिया तमामु घणी महिनत कई। मां चयो बच्चा मां त वेही बि न सघां थो, एॾी तकलीफ़ आहे। इन्हीअ जे लाइ ख़ासि नाले करण ख़ातिर ही आज हिन महफ़िल में शरीक थियो आहे। मां जे साम्हूं थी वियो। इहा भी दुआ घुरो ताजो असां गुनाहगारनि जा आवाज़ असांजा सलातो सलाम मालिक साईं मदीने तैयबा में मोकिले। आमीन। हे उहो महबूबा सिक रखी पंहिंजे गुनाहनि जे बख़्शाइण लाइ अल्लाह अल्लाह के हबीब जे राज़ी करण लाइ मदीने तैयबा में पहुंचे सो अल्लाह ताला वो बयान कलाम करीम में फरमाए आए को आप आए तो बंद पिया है। वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तग़फरुल्लाह वस्तग़फर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। उम्मत के फरमाए हुकुम जो ॿुधाइण कम जेकर कह पाण ते ज़ुल्म कयो कसर सां गुनाह जा कम कयूं तुंहिंजी बारगाह में हाज़िर थियनि। तॾहिं तुंहिंजी बारगाह में हाज़िर थियनि उते वेही पिठे मालिक खां माफ़ी घुरनि पोइ वस्तग़फर लहुम रसूल मुंहिंजे रसूल बि हथ रखनि तव्हां लाइ दुआ। असांजो ईमान अक़ीदो आहे दरूद ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकु उहो दरूद आहे जेको सरकार ते मोकिले थो उन जी दिलि करीम जी मोहबत खां ख़ाली या ज़बान हले थी। उहो दरूद हज़ूर जी बारगाह में मलाइका पहुचाइनि था। ॿियो उहो दरूद आहे
जे मौके जी दिल में सरकार जी मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, वन्नास अजमईन जेके भी इंसान इन सभिनि खां वधीक वो दरूद केर भी काथे भी पढ़े तो अस्मा सलात अहले मोहब्बती वो आरिफुम उन्हनि सिक वारनि जो दरूद असां ॿुधूं बि था उनखे सुञाणो बि था। अवां ख़ुश नसीब आहियो जिन बंदनि आशिक़नि जो दरूद सरकार मदीना ॿुधे ऐं उनखे सुञाणे उमेद आहे त उहे बि क़यामत जे ॾाढे दिलबर खां परे इहे बंदा अहिड़ा त ख़ुदा खे प्यारा आहिनि जो इज़ा बरक़त तरावत कि जॾहिं गोखड़ो मौत जो लॻे थो आख़िरी वक़्त आहे इंसान परेशानी में ख़ुदा जी ज़ात पाक रहमत जा मलाइका मोकिले थो मथों अचनि था ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु चवनि था अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नु ख़ौफ़ न कर हुज़्न न कर वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून उनी जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे ॾिनो वियो हुयो। यानी सकरात में जन्नत मिली वञे थी तॾहिं कांधी पूरे मोटनि था माना मिटनि जा मथां विझनि था ज़ाहिरन इहे त मिट्टी जा ढेर आहिनि क़बरूं पर हक़ीक़त में क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़ पुछनि था मलाइका कुदरत जे तरफ़ां हुकुम थो थिए ख़ुदा उन्ही खे उथारे हारे थो मन रब्बुका त हीअ मोहब्बत जेका अल्लाह पाक तव्हांखे नसीब कई आहे इन जो हक़ीक़त में ख़ासि पतो तॾहिं पवंदो तॾहिं मौत जा माण्हू ईंदा ॿियो पतो तॾहिं पवंदो तॾहिं क़ब्र में कान्हे त हो पसंदा सुभान अल्लाह हीअ मोहब्बत ईमानी नूरानी क़ुरानी रूहानी महफ़िल आहे उमेद आहे त को आशिक़ अल्लाह जे हबीब जो हिन महफ़िल में ख़ालिद दुआ कयो अॼु असां गुनाहगारनि जा सॾ असांजूं आहूं असांजूं यादूं दर्द भरिया आवाज़ सलात सलाम जा नारा अल्लाह ताला मदीने तैयबा में पहुंचायो। ही आजिज़ को मज़ाक़त असां कोन करे थो ही मशहूर ॻाल्हि आहे हिन वक़्तु उहे शाहिद मदीने तैयबा में मौजूद आहिनि उनजो वालिद वफ़ात करे वियो आहे हाजी अहमद असांजो पुराणो शहर बदरिया खान बाबा असांजो प्यारो हो हज ते तयारु थियो वालिद सां जे नारखाने ते हलिया हिनखे इन पार जा आदाब सेखारिया बाबे मोकिलायो मोकिलाए गाॾी ते चढ़ियो रवानो थी वियो कराची जॾहिं हज करे मीना में जेके ॾियारा टेकबा आहिनि उते आयो त हिन बुखार जी शिदत थी पई तमामु घणी पंहिंजे संतनि खे वसियत थो करे पियो सीलरा शराब खां लॻ वेठा आहिनि अञा उहे ज़िंदा आहिनि शायद उनजो पीउ पुराणो बि जीअरो बस वसियत थो करे अदा मुंहिंजो पोयों वक़्तु आहे मां हाल खां बेहाल आहियां उथण जी ताक़त कान्हे का थी सघे थो मौत मथे जे मथां अची वञे मुंहिंजी हे वसियत जो मुंहिंजे अज़ीज़नि खे कजो इन्हीअ कंदे सॾ थियो हाजी अहमद हिन सुञातो सॾ त मुर्शिद कामिल जो आहे वालिद साईं रहमतुल्लाह
बुजुर्ग अमरुद्दीन जा मुरीद हा। अमरुद्दीन वो कामिल हस्ती आ जो किताब सवानो हयात मां वटि पियो आहे जंहिंमें लिखनि था त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसू या रसूल अल्लाह निदा सां पुकारियो अथई या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। अॼु जेकॾहिं सुन्नत जमात मां के ईअं चयो बा कुफर आहे कुफर आहे कुफर आहे कुफर आहे। ये अगन बुजुर्गन जो अकीदो पूरे सभिनी देवतनि जो पोइ मुल्क में फेटे पे दुआ करो खुदा हर मोमिन जो अकीदो सच्चो रखे। आमीन आमीन आमीन। इन्हें में फरमायो त पुट जॾहिं घर पहुचे त मुश्किल डांग थी वट बीठो उन्हीं का खैरात करे साईं तव्हां फरमायो था डांग खैरात कजे तान हूंदो न हूंदो छा चयां बा अलाए मुलाक़ात थिए। हाजी साहब जे अचण खां अॻु में 5000 आवाज़ सुनाइजनि वफ़ात फरमाया। काथे मीरो खान तालकोट बचांजा खान जो शहर काथे अरबस्तान मीना टे ॼाणा रहबो आहे हितां जी ख़बर मीना जी ख़बर अल्लाह जे प्यारे खे उते पहुचे थी उहो प्यारो हिते ॻाल्हाए थो त इहो आवाज़ मीना में पहुचे नबी जे ग़ुलामनि जो आवाज़ पहुचे ऐं उहो ग़ुलाम महबूब साईं जे ग़ुलाम जो आवाज़ ॿुधे छा मुस्तफ़ा नथो ॿुधी सघे नथो ॿुधी सघे थो पियो। अॼु तुंहिंजा दर्द वारा आवाज़ इश्क वारा आवाज़ मोहबत वारा आवाज़ गुंबद ख़िज़रा में पहुची रहिया आहिनि। मुंहिंजे सरकार जो क़याम गुंबद ख़िज़रा में आहे मुंहिंजी दीद उते पहुचे थी या त तूं असां ॾिसी नथा सघूं। सुभान अल्लाह। या अय्युहन्नास ए इंसान ए बंदा ए मुजाबाना कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम तहकीक अहां जे रब खां बुरहान आयो बुरहान छा चइजे दलील खे वअनज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐं मां पंहिंजे प्यारे मोहम्मद ते नूर क़ुरान नाज़िल कयो त हज़ूर साईं जन बुरहान थी आया अल्लाह जी वहदान हिकिड़े दलील थी आया। दावा ला दलील हूंदो आहे दलील सही आहे दावा सची आहे दलील में थोरो फेर फार आहे दावा पूरी आहे। मदीना रसूल दलील थी आया इन दलील जो मुस्तफा जा मौज़ा जिन जटन जकल के हैरान करे छॾियो। ये आसमान साज़दान कोशिश कर रहा तो इते पहुंचो जहाज उड़ारे कब्र में पहुंचा न पहुंची सका। ही पहुंचण मदीना वारे उन्हें जो पहुंचना छो तो जाते मूसा अलैहिस्सलाम न पहुंचो उते मुझे दिल भर पहुंचो मेरा जवारी रात जॾहिं मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह पाक हम कलाम थियो आहे अल्लाह जे कलाम में एॾो असर विधो आहे हर मूसा साइका मूसा बेहोश थी किरी पियो शर्त पियो मूसा जबल निहार जे इहो करार में रहियो त फसाफत रानी तूं मूंखे ॾिसी सघंदे जॾहिं अल्लाह जो कलाम जबल ते पहुतो नूर जी झलक पहुती जबल टुकड़ा थी एॾो त असर मूसा अलैहिस्सलाम ते पियो जो बेहोश थी किरी होश न रहियो जज्बो वजद जॾहिं होश में आयो उथी वेठो घणो कुझु किसो डिघो आहे त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे इरादे सां अर्ज़ करे ख़ुदा सां हम कलाम थियो ऐं महबूब साईं खे मेराज ते अल्लाह पाक पंहिंजे इरादे सां घुराए दीदार कयो मूसा खे कलाम जो शर्फ हासिल थियो असांजे नबी खे दीदार जो शर्फ हासिल थियो
तने तो बुजुर्ग फरमाए तो कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोई तूर और है, अर्श मौला और जॾहिं ये मकाम तय कंदे 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 आसमान का साईं मथे आहिनि फरमाइनि था एतिरा त मलाइका घाटा त 4 आंगुरनि जी विथी नहीं कुर्सी लोहो कलम सिदरतुल मुंतहा अर्शो मौला जॾहिं सिदरतुल मुंतहा ते साईं जो अचन थियो तशरीफ थिया आहिनि त मूसा अलैहिस्सलाम दुनिया जी सब खुशियों हिक तरफ ये खुशी हर खुशी का आला है छो ये अल्लाह जो कलाम दी खुदा जो फजल खुदा जी रहमत है मदीना रो साईं भी खुदा जो फजल खुदा जी रहमत है किस्सो है महबूबन जे आमन तशरीफ जो विलादत जो ये उहा विलादत जन जदा अल्लाह ताला पाक कलाम फरमा तो कुल फरमा हुकुम मुंहिंजो बुधान कम कहंदो बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू मुंहिंजे फज़ल मुंहिंजी रहमत अवां के जुगाए अवां खुश थियो छो हुवा खैरुम मिम्मा यजमऊन दुनिया जो जेके भी खुशियां के अल्लाह पाक अता कयूं ये खुशियां घटन ये खुशी खैर हर खुशी का वधी आज हुआ खुशी अल्लाह पाक महबूबन जे इश्क मोहब्बत वाली तो असांखे नसीब कई आहे उम्मीद आहे जंहिं मालिक पंहिंजे कर्म सां ये खुशी नसीब कई आहे त क़यामत में भी अल्लाह पाक तोखे उहा खुशी ॾींदो हिकनि जा मुंहं हेठि हूंदा तुंहिंजा कर मथे इन्हनि खां त पुछो तव्हां न ख़ुशीअ खे छो विसारियो आहे दिल में मोहब्बत यार जी कान्हे का निस्बत यार जी कान्हे का हज़रत अमरोटी रहमतुल्लाह बॾे हारा मीराद कंदो हुयो जेको देवबंदुनि जो मुर्शिद ग़लत थिया अॼु का देवबंदी इन बुज़ुर्ग जा मुरीद न आहिनि हिन बुज़ुर्ग पंहिंजे नबीअ खे हाज़िर नाज़िर करे पुकारियो आहे किताब मां वटि आहे मां तव्हांखे ॾेखारे सघां थो खुदा जो कसम नातनि जे अरबी में नातियूं आहिनि फारसी में आहिनि उर्दू में नातनि पढ़ण सां अखर मां ॻोढ़ा वही ये मुल्क में नचो हाणे अचे पिया बचायो पाण खे नचे सान इन सोबत खां पाण खे बचायो ए छिते कुते वारी गिदा जेका लगे दम ही न रहे बचो छिते कुते जी गिदा उन सां वास्तो रखो जेका महबूबन जा आशिक़ आहिनि सलातो सलाम पाण वारा आहिनि ज़िक्र मुस्तफ़ा करण वारा आहिनि हक़ ॾे सॾण वारा आहिनि हक़ जो बयान करण वारा आहिनि अल्हम्दुलिल्लाह दिल तमाम खुश आहे जो हर साल खां जमात वधीक अल्लाह जो करम हर साल थींदो रहे थो ई मालिक जी मेहरबानी आहे जे मालिक तोखे न घुरे हां त हेॾे तूं न अचे हां ई मालिक जी घुर आहे सरकार जी दुआ आहे तुंहिंजूं ख़बरूं मुस्तफ़ा जे बारगाह में पहुचनि थियूं मुंहिंजो साईं जो क़याम गुंबद ख़ज़ा में आहे रान उते था तूं कंबर जे शहर में हिकु मैदान में कठे थी वेही यार जो शान ॿुधे थो अॼु मुंहिंजो नबी अलैहिस्सलाम तुंहिंजा आवाज़ बि ॿुधे थो सलातो सलाम ॿुधे थो ऐं तोखे सुञाणे बि दुआ कयो इहा निस्बत कायम रहे सलसिलो हिन महफ़िल जो सुबुह ताईं हलंदो कुझु वक़्तु तिलावत कलाम में पाक थींदी उन खां बाद नातियूं थींदियूं उलमा कराम लाहौर खां आयल आहिनि पंजाब खां आयल आहिनि बलूचिस्तान खां आयल आहिनि पंहिंजा सिंध जा आलिम आहिनि पोइ दिस्तारूं 20 आलिम 40 हाफ़िज़
सच्चा सुभान अल्लाह जो करम अल्लाह जो करम मोला तू तो हिकिड़ो मौली ॾेखार सुभान अल्लाह हिकिड़ो त मौली ॾेखार हिते आन न अरे तोखे कहिड़ी ख़बर हिन पार जी उन्हनि खे ख़बर आहे जिन जे दिल ते नबी जे इश्क जो ठपो लॻल क़यामत जी ॾिहाड़े उहा मुंह में रूहानत ज़ाहिर थींदी हर को सुञाणींदो त मदीने वारे साईं जो ग़ुलाम आहे उन्ही खे प्यारो कंदो सलातो सलाम पढ़ंदो मलाक बि सुञाणनि था जिन बि सुञाणनि था पखी बि सुञाणनि था उहे बि तो लाइ दुआ घुरनि था अॼो को ॾिहाड़ो वरी अहिड़ो न मिलंदो हयाती ते भरोसो कोन्हे दुआ घुरो जे हयाती रही वरी बि इहा मुलाक़ात थींदी जे ख़ुदा घुरियो त असां अल्लाह जी रज़ा ते सुभाणे जो वक़्तु मिलियो बकल मां तव्हांजा आज पेश कंदो असांजो प्यारो दोस्त मुफ्ती साहब मौलाना अब्दुल सत्तार महिरबानी करे हर साल मिलाद में शरीक थींदा आहिनि उहे बि आयल आहिनि उनखे पूरो वक़्तु न मिली सघियो असांजो प्यारो दोस्त हिकिड़े कामिल जो फर्ज़ंद आहे हज़रत साईं रहमत परिया खलीफ़ा साईं इलाही बख्श वॾा कामिल केॾो सफ़र कयोसीं घोड़नि ते चढ़ियासीं उठनि ते चढ़ी बलूचिस्तान में हलियासीं रातिनि जी रातियूं हुते सॼी राति गुज़री वेंदी उन वज़ू सां सुबुह जी नमाज़ थींदी उनजा फर्ज़ आयल आहिनि शायदि ॿ कलमा तव्हांजा पेश कया हूंदव अल्लाह पाक इन जा इहे कलमा क़बूल फरमाए पाण महिरबाननि जा बचड़ा आहिनि मां हुन खां राज़ी आहियां ख़ुशि आहियां असांखे प्यारा अल्लाह पाक सुन जमात जी दरगाह शाद आबाद रखे आमीन चओ खुदा के परतल हो ता तसला कयो इश्क यार जो हुजे निस्बत यार जी हुजे सिक सां सलात हुजे को खाली न वञे दरूद वॾी नेमत साईं कान शाह रहमतुल्लाह अलैह लाड़काने में वॾो कामिल थी गुज़रियो आहे ॿियो साईं प्यागा जी रहमतुल्लाह बाग खां पहिरियों वॾो कामिल आहे असांजी 4,000 ते ज़मीन आहे कंहिं सबब जे करे असां पंहिंजे माइटनि खे पखे छॾीसीं असल असां उच खां आयल हो असांजा काफ़ी अज़ीज़ उते उच में वेठा आहिनि ईंदा आहिनि हिन वक़्तु फ़िक़्ह जाफ़री में शामिल थिया आहिनि ख़ैर पोइ कहिड़ी ॻाल्हि हा तॾहिं हे मुल्क हिंदुस्तान हो अंग्रेज़नि वॾा ज़ुल्म मुस्लमाननि ते कया हज़ारनि तादाद में मुस्लमान खे शहीद कया इहा ख़बर सॼी दुनिया में पहुची वई को मुस्लमान मुल्क न थियो अफगानिस्तान जो बादशाह अमीर अमानुल्लाह उन्ही खे पतो पियो त हे ज़ुल्म मुस्लमान से थी रहियो आहे हिंदुस्तान में को कोन थियो पंहिंजा एलची मोकिले उहे आया अचे ॿुधायो असांखे पंहिंजो बादशाह मोकिलियो आहे त जेके बि मुस्लमान हिंदुस्तान जा आहियो हिजरत करे अफगानिस्तान तव्हांजी खाद खुराक लटे कपिड़े जा जो बंदोबस्तु मां कंदुसि वालिद साईं जन 4 ट्रेनूं गाड़ीअ जो भरे अफगानिस्तान पहुता बादशाह वॾी ख़िदमत कई कुछ अरसे खां बाद बाबा साहब आलमन जी मुलाकात पाण अंग्रेज़ी जा क़ाबिल अरबी फसी ज़बान आख़िरी किताब 3 साल मदीने में पूरा कयो उन खां बाद कुछ अरसो गुज़रियो उते मुदरस थी रहा 3 साल उते तालीम ॾिनो हरम पाक में वॾा कामिल हस्ती बाबा साईं भाग में तक़रीर कनि था पिया असांजे अज़ीज़ ते बार पहुतो जी आराम फरमाइन था बंदूक जो फैर ये बां जख्मी थी पई ठूठ का मथे कुले ताई को हड न रहो गोस कीमो थियो नसो जरा थी डॉक्टर ने पान खणाया चे दवा कड़ी क्यों वहां काट रहा मता का भी बीमारी थी खड़े पान फरमायो त पंहिंजे मुर्शिद को पूछा
शाम जो हज़रत साईं बीदो पुछण आया पान सही हकीकत ॿुधायो पर मतलब पुट बाह न काट हे दरूद पाक ॾसियूं था इहो पढ़ लख पूरो कर मालिक महिरबानी कर डॉक्टर तो शाह साहब तो जुनून चरियो छो ये बाह न काटियो कीअं थींदी दरूद जी बरकत आहे मुर्शिद कामिल जो हुकुम डॉक्टर मोटी मलम पट्टी थे थी पई बाबे साईं दरूद पढ़ण शुरू कयो इन 50,000 पूरो कयो फरमान था सजो कमरो खुशबू सां मोतर लट्टो जो मुंह को लाया सरकार मदीना साम्हूं मां को दान निकिरी हुई इशारो सब्र कदम के वधाए मुझे मथो आया हथ के ढेड़े बाह ते रखियो सूर छॾे फराता साईं सूर कोने बाक़ी छा आहे हद कोन बाह चुरे नथी पाण ॿीहर वेझो अचे हिकिड़ो हथ गल में विझी भाकुर पाए ॿियो हथ मार बाह ते रखियो त काॾे दर्द काॾे फट बाह सुभान अल्लाह नबी अलैहिस्सलाम हर मुश्किल में हाज़िर थे छो अहिड़ा कई वाक़िआ ॿुधा मां पंहिंजे हज़रत साईं रहमतपुरी जूं ॻाल्हियूं ॿुधायां त हैरान थी वञे मुल्ला तोखे कहिड़ी ख़बर अरे तोखे पीर कामिल न मिलियो आहे पीर सां वास्तो कोन्हे को अर्रहमान असअल बिही ख़बीरा जे ख़ुदा खे राज़ी करण वठी ख़ुदा जे वादान ते हिकिड़े जो पतो लहणो वठी त छा बाख़बर खां पुछो कंहिं कामिल खां पुछो उहो तोखे ख़ुदा जो शान सही ॿुधाईंदो तूं मुल्ला नोट जे मथां मस्त आहे ऐं सुनी अरबी घोट जे मथे अल्लाह वक्त घणो गुज़रियो आहे मां पंहिंजे कलमनि खे कुझु वधायो इंशाअल्लाह ही प्रोग्राम सुभाणे 12-1 बजे ताईं क़ाइम रहंदो जे थी सघे त न वञो रही इंसान मानी अल्लाह जी वल्लाह मोती व अना कासिम अल्लाह जी अता है नबी जे मथा नबी से कासिम वंडींदड़ विराईंदड़ तक़सीम कंदड़ हे कर्म जो चमचो नबी पाक जे हथ में जंहिंखे ॾे त ॾेई सघे हज़ूर कासिम वंडींदड़ अल्लाह जो कसम अज भी मुस्तफा जो वंड हिन जमात खे मिली रहियो आहे क़बर में वंड मिलंदो त क़यामत में इहो वंड मिलंदो जेके वण जा कायल अॼु केॾो न करार पंहिंजा घर छॾे कल खां वठी ईंदा अची रहिया हो घर यादि न आहे कम इसरी आहे धंधा इसरी आहे हिकु यार यादि आहे ज़िक्र खुदा है ज़िक्र मुस्तफा है या लमलात पतो पवे मिठा साईं दुनिया जो त घणा करे सही हेॾे भगे अरे मुल्ला तुंहिंजो निभागा सियासत सां कहिड़ो वास्तो तूं वेही कुरान पढ़ा इल्म दीनी पढ़ा तुंहिंजो कहिड़े वास्तो तुंहिंजी दिलि बुखी आहे या बुखी दिलि सकरान ताईं रहो न कंदी केतिरो बि खाराईंदे अञा सुञा जे ढाव वारी दिलि आहे हिननि आशिक़नि तव्हांखे ॾिसी मां ख़ुशि थो थियां तव्हांजे चेहरे में चमक यार जे इश्क जी चमक मोहब्बत या निस्बत हिकु आशिक़ सैयदना अब्दुल्लाह सरकार जो एॾो प्यारो जो पल नबी खां परे न थे जंहिं नाले साईं करीम जन पर्दे में आया हे उन ॾींहुं हिते न हुजे हे कम लाइ ॿाहिरि जीअं आयो हिनखे ख़बर पई त हज़ूर पर्दे में अची वियो दाह करे बेहोश तेरे होश आयो हथ मथे खणे थो या अल्लाह मुझे अर्ज़ कबूल कर मुझे नाबीन कर हिन जी दुआ घुरण अखियूं ख़त्म थी वञे माण्हू अचे मेरा अब्दुल्ला है छा कई अखियुनि जहिड़ी ॿी नेमत आहे का न का
दुआ घुराए क्यों पहुंचे वजावे देदा है क्यों दिल भर जे दीदार ला आज हो दीदार ना है मका के सुभान अल्लाह या नबी करीम सा मोहब्बत यो इश्क यार तो दिल में पैदा कर या मोहब्बत इंशाअल्लाह सकरात में तो खे कमी दी कब्र में तो खे कमी दी हशर में तो खे कमी दी के किन ठगन जे पयो हुंदा तो मदीने वाले साईं जे दुआ करो अल्लाह पाक हिम्मत कबूल करे नमाज पढ़ूं था बाद में ये सिलसिलो बड़ी जारी आ देखे खुदा घुरंदो रहंदा देखे खुदा ताके खुदा घुरियो आ मुंजो अर्ज़ आ उम्मीद रब में तो दवाई में खुदा ताके इन मैदान को पर न बस हाने दर्द भरी दुआ सला तो सलाम पढ़ी दुआ रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमा फिद्दीन वद्दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत वन नजात मिन नार मौला करीम सदके शान जी देख रहे जी अज सांबत कारण जा मदीने तैयबा में पहुंचा आमना जे लाल वट पहुंचा बतूल जे बाबे वट पहुंचा हसन करीम जे नाने वट पहुंचा अज असरत गुनाह जा बार खणी एक उम्मीद रखी दिल में आया हूं असा के ना में न कर पाजे करम में नवाज पाजे फजल में नवाज मुझा मौला अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फिद्दीन वद्दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत वन नजात मिन नार अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंद अल मौत वला तुअज़्ज़िबना बाद अल मौत वला तुअज़्ज़िबना बाद अल मौत वला तुहज़िबना यौम अल क़ियामह इन्नका ला कुल्लु शैइन क़दीर इन्नल्लाह ग़फ़ूरुर रहीम या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीथ सल्लल्लाहु अला खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबिना मुहम्मद व अला आलिहि व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिजाहि सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबो थींदो वेही रहो सिफ़ावदी वेही रहो खुतबो ॿुधो जुमे जो ॾियारो कंहिंखे